करमपुर बरसाना परकोट थाने जे अदा खानापुर के कच्चे में पोलियो वर्क दौरान जवाबदार सोडो नसीरानी गैंग पारा एक ॾींहुं अॻु अगवा कयल करमपुर के गोठ मोरो वासी पोलियो वर्कर नईम अख्तर बप्पड़ के शिकारपुर पुलिस बाजियाब न कराए सकी। अगवा वाक़े में मुलविस जवाबदार पारा शिकारपुर पुलिस लाइ बेगामी वीडियो सोशल मीडिया ते वायरल किया वियो आहे। पोलियो वर्कर नईम अख्तर बप्पड़ वाक़े में मुलविस जवाबदार जो SSP शिकारपुर के कहिड़ो पैगाम आहे, अचो तो ॾिसो ऐं ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम याली मदद सोडो नसरानी ॻाल्हायां पियो। SP साहब, हाणे जो तूं मांडे मेड़ा मोकिले थो, पहिरियों तूं अॻु में न सोचे पियो, हक़ सच के तूं सोचे हा ॾिसे हा त अॻु में जेतिरा बि तूं माण्हू जाथों जाथों मोटिया आहिनि, जेके विच में मुहांडरा हुया, तूं इंक्वायरी करे हा त हे माण्हू कंहिं खया आहिनि कंहिं मोटाए ॾिना आहिनि, तूं काई बि सोच न कई। ठीक है, मत हे पंजो दफ़ो नाजायज़ रेट थे पई तो तू इंक्वायरी करे हा, सोचे हा, कहीं वटो मोटिया कहीं मोटाए दिना, कुछ भी तू न सोचो। खैर ठीक है, मसलो ना है। हिन दफ़े तो वांगार जी माते सब फोरस जा मानू एक गाल मां या कंदो में त मां जतोन जे इलाके में वेठो में सजे जतोन जो मां मेहमान कौम जतोन जो। ठीक खैरा उन्हनि काई भी नज़र न कई। वांगार जी कांड जी जेके जेके चमचा माते आया, मुंहिंजा ॿार नंढड़ा सगीर नासूम, उन्हनि मुंहिंजे ॿारनि नासूमनि कहिड़ो ॾोह कयो जे सिधियूं गोलियूं तुंहिंजे वांगारुनि तुंहिंजे फोर्स ने सिधियूं गोलियूं हलायूं आहिनि। 2 मींहूं मुंहिंजूं मरी वियूं आहिनि। मुंहिंजो नंढड़ो सगीर हिकिड़ो फटी आहे, सीरस आहे, हिकु ज़ैफ़ा फटी आहे, वो जो मुझे नंढड़ो सीरियस में आ। हाँ तू गालन में ईंदे तो मां पहिरियों नंबर त नंढड़े जो इफ्ज़ो वरदो माई, फुल इफ्ज़ो वरदो माई। पो मां जो भागा मरे बच्चे जी भी थे। जेको बहराम बडाणी आ उन्हीं जो पुट्रो पुलिस जो चमचो आ, मुकबिर आ, हर मानू के खबर आ। ना को पुलिस वारो आ, न बियो न टियों, पान धाड़ेला 24 कलाक उन्हीं जो धाड़ेलन सा वास्तो आ। SP तू हक सच के दिस, हक सच के सोचे आ। तू बहराम जो पुत्र जो नंबर अज भी तू ट्रेसिंग में रख रहा है तो उन्हीं जो धाड़ेलन सा वास्तो आ या मां जो वास्तो आ कवाट जो। अग में माते रेट थी उन्हीं मजे मजो मीहू पुलिस मारे वही, जै मजे एक में मजी कवाट कायूं चूंडे मेनमो कवाट काहे वही उते डुहे तो पिए तो। खैरा हाणे सब कुछ वर्दो में। बाकी रही गाल या तू गालिन में ईंदे त बेवार मेड़ा भी न कर, कुछ भी न कर, डायरेक्ट तू मासा पान राब्तो करे, नंबर मां जिते पान गालाए, हर शय वर्दो माए, सुई सगे सा वर्दो माए। अग में माते आलम कुर्सी अडे बडाणी रेट कई, उन्हीं मजे 11 टोपियों ने 3-4 अजरक ने बियो घणो कुछ सामान आ जेको बे तू मासा गालाइंदे त मा तो सा सजो कुछ हाल हकीकत कंदो में उहा आलम को भी गुजाई ना है, अडे को भी गुजाई ना है। बाकी हिन टाइम मां लड़े वियो आहियां, मुंहिंजो कुछ भी ना है। जेकॾहिं तू सीधी रीत ते ईंदे त मां ठहंदो मां, जे न ठहंदे हर कंहिं जा दग खुलिया पिया आहिनि, तोखे मोकला, तू पंहिंजे कम खे पट, मां पंहिंजे कम खे पटींदुमि। बाकी ॻाल्हि इहा आहे त जीअण जंजाल कंदो मां इंशाअल्लाह ताला, जीअं तू मुंहिंजो जीअण जंजाल कयो आहे, मुंहिंजा नंढड़ा ॿार सगीर मारिया थी इंशाअल्लाह ताला।